ते अवां सां ॿी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। ठारू शाह वासण नारी कराची खां ठारू शाह वेंदे पुरस्रार नमूने गुम थी वई आहे। 17 वर्षनि जी फरहाना कल्होड़ो गुज़िरियल राति कराची जी बिलावल कॉलोनी मां ट्रेन ज़रिए ठारू शाह तरफ़ वञी रही हुई त रस्ते मां गुम थी वई। गुज़िरियल ॾींहुं फरहाना ईद करण लाइ बिलावल कॉलोनी मां ट्रेन ज़रिए अची रही हुई, जेका अञा ताईं घर नाहे पहुती। मुड़ुस ज़ाहिद कल्होड़ो जो इहो चवणु आहे, फरहाना जी भिरिया रोड समेत मुख़्तलिफ़ रेलवे स्टेशन से ॻोल्हा करण बावजूदि ॾस पतो पइजी न सघियो आहे। अहम ख़बर आहे अवां सां शेयर करे रहिया आहियूं। ठारू शाह वासण नारी कराची खां ठारू शाह वेंदे पुरस्रार नमूने गुम थी वई आहे। 17 वर्षनि जी फरहाना कल्होड़ो गुज़िरियल राति कराची जी बिलावल कॉलोनी मां ट्रेन ज़रिए ठारू शाह तरफ़ वञी रही हुई त रस्ते मां गुम थी वई।